जेको असां वटि हिन वक़्तु मौजूदा तालीम निज़ाम आहे, छा उहो तालीमी मयार जे पूरो मुताबिक़ लहे पियो जाए? जेके ज़िंदगी जो असांजो जेको निज़ाम आहे, ज़िंदगी सां तालुक़ु रखे थो, तरक़ी या जेके ॿिया स्टैंडर्ड्स आहिनि इंटरनेशनल, असांजो जेको तालीमी मयार आहे पाकिस्तान जो, छा उन ते पूरो लहे पियो सर? बिल्कुलु नथो लहे। इहो ई चवण जो असांजो मक़सदु आहे। तालीम जेकी आहे इंसान खे शऊर ॾिबी आहे, बिल्कुलु। ॾींदी आहे ऐं ॻाल्हियुनि खे अॻिते वधाइबी आहे। तव्हां ॾिसो पोइ जॾहिं गवर्नमेंट हुई पीटीआई जी, उन दौर में सिंगल नेशनल करकुलम जे नाले ते हिकिड़ो नओं तमाशो कयो वञे। करोड़ ऐं अरबे रुपया ज़ियान कया विया त ही नेशनल करिकुलम कमेटी ठही। इहो जेको हाणे तव्हां चओ त एमरजेंसी आहे, त ही अहिड़े क़िस्म जा त 100 मॉडल थिया आहिनि। त ही जेके निसाब जोड़ियो थो वञे या तालीमी निज़ाम जेको जोड़ियो थो वञे, उहो त को प्रोग्रेसिव ऐं इनलाइटेंड या रोशन ख़्याली वारो को माहौल ई कोन्हे। ॿारनि खे नफ़रत, ॿारनि खे तक़सीम, मज़हबी बुनियादनि ते, ही जेको आहे जिन्स जी बुनियाद ते, फ़िरके जी बुनियाद ते वधीक वेतर तक़सीम कयो थो वञे। सही। तव्हां ही माण्हुनि खे विराईंदा वेंदो त ही निज़ाम अॻिते वधण जो सवाल ई पैदा कोन थो थिए। सही। अहिड़े ॿारनि खे तव्हां हथनि में सनदूं ॾींदा वञो, पर हू समाज लाइ को कराइतो माण्हू साबित कोन थींदो। पाकिस्तान में न सिर्फ़ु सिंध पर पूरे पाकिस्तान में साॻी हालत आहे। जेके ॿारहाड़ियुनि जा इलाइक़ा आहिनि, जिते स्कूल्स आहिनि, उते सहूलियतुनि जी घणी खोट आहे। अक्सर स्कूल बंदि आहिनि या किथे उस्ताद मुक़ररु न आहिनि, किथे फर्नीचर जी खोट आहे, ॿार पट ते वेही तालीम पिराइनि था, वॉशरूम्स न आहिनि। इन सॼे माहौल जो हिकु ॿार ते जेको ज़हन आहे या उनजो जेको तालीमी जेको स्टैंडर्ड आहे, उन ते केतिरो असरु पए थो? उन जो असरु त तव्हांजे साम्हूं आहे न को ॿार स्कूल वञण लाइ तयारु आहे, न को मास्तर अचण लाइ तयारु आहे। ऐं ही जेके स्कूल आहिनि, इहे घोस्ट बंगला ठही विया आहिनि, जेके भूत बंगला चइबो आहे। भूत बंगला चई आहिनि, उते इंसान कोन, उते जानवर ॿधियल आहिनि। इन करे मां चवां थो त ही ॾिसो, 2002 में ही जेकी पॉलिसी थिए, उनमें थियो त हर स्कूल जेको सरकारी स्कूल हूंदो, हर सरकारी स्कूल में स्कूल पेरेंट्स कमेटी हूंदी। उन में छा हो त उन में चयो वञो त हर स्कूल जे हेड मास्टर लाइ इहो ज़रूरी हूंदो त हू इलाइक़े जिथे जिथे स्कूल आहे उन इलाइक़े में जेको पेरेंट्स, जेके वालदेन आहिनि ऐं सिविल सोसाइटी जा मेंबर हूंदा, उन्हनि जी हिकिड़ी कमेटी हूंदी जेके स्कूल जी इहे जेके शयूं जेके तव्हां मेंशन कयूं, त किथे फर्नीचर कोन्हे, किथे वॉशरूम कोन्हे, किथे इहो किताब कोन्हनि, किथे बिजली कोन्हे, किथे इन्हनि सभिनी ते नज़र रखंदो ऐं इहो इंश्योर कंदो त उते जेको आहे पाढ़ियो थो वञे, सही। ॿारनि खे पढ़ायो थो वञे, उन्हनि खे इहे निसाब, इहे सभु सहूलियतूं मौजूदु आहिनि। मूंखे इहो ॾसियो त 2002 खां 2024 में वेठा 22 साल थी विया आहिनि। तव्हां मूंखे ई ॿुधायो त किथे इहे कमेटियूं ठहियूं, किथे इहे सभु कुझु, त नज़रदारी कोन्हे न। सही, बिल्कुलु नज़रदारी ईअं आहे। कोन्हे त पोइ जंहिंजी मर्ज़ी अचे थी सभु कुझु थिए थो। असां राइट टू इंफॉर्मेशन एक्ट तहत इहो अपील कईसीं त भाई असांखे इहा इंफॉर्मेशन प्रोवाइड कई वञे त किथे किथे इहे कमेटियूं थियूं, किथे सही। किथे कमेटी जी मीटिंग थी ऐं उन्हनि जी सिफ़ारिशुनि ते छा थियो। यकीन करो अॼु ताईं न कंहिं जवाबु ॾिनो, न अॼु ताईं कंहिं इन ते ॻाल्हायो। जो मतिलबु आहे त का सीरियसनेस ई कोन्हे। ही छोड़ो रांदि था कनि ऐं मज़ाक था कनि ऐं 76 सालनि खां, ऐं मूंखे नथो लॻे त अॻिते हली का सीरियस अटेम्प्ट कई अच्छा। वेंदी।